पखोलग वगड़ शहर ऐं पसकिरदाई जो जर खारो थी वियो। 70,000 खां वधीक आबादी मिठे पाणी लाइ हर वक़्तु परेशान रहण लॻी। जर खारो थियण करे इलाइक़े वासी परे खां पंधु करे मिठो पाणी भरे अचण ते मजबूर आहिनि। जर जो खारो पाणी वापराइण सबबि मूज़ी मर्ज़नि मुंहुं कढियो। इलाइक़ो मूज़ी मर्ज़नि में वठिजी वियो। ख़ानगी तौरु सरकारी अस्पतालूं गैस्ट्रो मरीज़नि सां सथिजी वियूं। इलाइक़े में क़ाइम वाटर सप्लाई प्लांट पब्लिक हेल्थ खाते जे अदम दिलचस्पी सबबि नाकारा थी वियो। मिठो पाणी जे फ़राहमी लाइ इलाइक़े वासियुनि पारां वाटर प्लांट चालू करण जो मुतालबो कयो वियो। पाणी ईंदो हुयो, हे 5-8 साल थिया आहिनि त उन खे जेको तबाह कयो वियो आहे। उन जा खूह आहे, उन्हनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। उन जा ट्रांसफार्म हो, सामान हो, ॿियो कुझु हुयो, सभु खणी खपाए नाकारा बणाए जिन नालनि जो पाणी उन पाइपनि जे मिठे पाणी जे जेको आहे लाइननि में पियो वञे। इन जे करे उहे तबाह बर्बाद थी वियूं। हिन महिल को बि वगण हुजे या रोदर हुजे, थरी हुजे या पसकिरदाई जा जेके बि शहर आहिनि, उते को बि जेको आहे मिठो पाणी जेको आहे सो कोन आहे। असां पब्लिक हेल्थ खाते जे ऑफिस में बाज़ाब्ता तौरु वफ़द वठी विया आहियूं त भाउ मिठो पाणी ख़तमु आहे, सालनि खां बंदि आहे, तव्हांजा अरबे रुपयनि जो ख़र्चु थियल आहे, उहो तबाह थी वियो आहे। मालिकी कयो, पर इहो बसि रुॻो हा बाबा ईंदासीं आसरो कूड़ो ॾेई था वञनि, पर इहो गुज़िरियल 30 सालनि खां वठी असांजे शहर में हलंदड़ पाणीअ जी स्कीम आहे बंदि थी वई आहे। लखें किरोड़ें रुपयनि जो उन ते ख़र्चो उहो ज़ाया थी वियो आहे। माण्हू दरपदर आहिनि। माण्हू ॿाहिरां जेके शाखुनि ते नलका लॻल आहिनि उतां पाणी भरण ते ऐं गॾु घरनि ते तकलीफ़ुनि में अची करे पाणी भरनि था, उन ते मजबूर आहिनि वीचारा। असल में जेके स्कीमूं इहे ख़राबु आहिनि, इहे जेके उन्हनि जा अमलदार आहिनि उन्हनि जी नाली जे करे उहे ख़राबु आहिनि ऐं उन्हनि खे बाक़ाइदा रिपेयर न कयो वियो आहे ऐं उहे मुसलसिल जेका त ख़राबु आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।